भरत जो करें भला। हाँ जैं विदुर जी जो एडो अपमान थियो, धृतराष्ट्र एक अखर न गालायो, समय गुजरियो, महाभारत युद्ध थी, पांडव जीतिया। हाँ उही युधिष्ठिर महाराज धृतराष्ट्र के गांधारी के इन्हीं ता पालन कन ये पंहिंजा माता पिता हूंदा, जै उनखे मारण चाहियो, जलाइण चाहियो, रोज अची चरणन में मथो ता टेकन, पंहिंजे हथन सां भोजन ता कराइण। एक ॾींहुं विदुर महाराज आया, सोचो हाणे हिननि जो कल्याण करणो पवंदो, न त जीवन भर भोगन में ही लगल हूंदा, भगवान के विसरी वेंदा। हिन जो समय भी अची वियो। उही विदुर महाराज चवनि था, महाराज कहिड़ा समाचार आहिनि, प्रसन्न आयो? चवनि था, मां ॾाढो ख़ुशि आहियां, हे पांडव त मुंहिंजो दुर्योधन खां बि वधीक ख्याल कंदा आहिनि, लेकिन तव्हां कहिड़ो ख्याल कयो? जंहिंखे मारण चाहियो, जंहिंखे जहर ॾिनो, जंहिंखे जलाइण चाहियो, उन्हनि जे टुकड़नि ते पली रहिया हो। हाणे बि तव्हांखे भगवान मिठो नथो लगे? ये कुत्तो वेठो हुंबा टुकड़ा खाई करे, तीअं बि त तव्हांजी हालत आहे। अहिड़ा कठोर वचन चयो, रोण लगा। हाणे छा कयूं? विदुर चई, तुरंत निकिरो अध रात जो मूंसां गॾु, काॾे वेंदासीं? बस हाणे अंतिम समय भगवान जो भजन करे, वन में रही करे बनमालीअ खे पाए वठो। तरी विदुर जी जो कंधो पकड़ियो धृतराष्ट्र, ऐं धृतराष्ट्र जे कंधे ते हथ रखियो गंधारी माता, छो जो उहा बि पट्टी ॿधी रहंदी। रातों रात निकिरी आ। सुबुह जो रोअण लगा, युधिष्ठिर महाराज मुंहिंजा पिता काॾे आ, मुंहिंजी माता काॾे वई? रोअण लगा। नारद महाराज अची करे उन्हनि खे ज्ञान ॾिनो कि घबरायो न, विदुर जी वठी आहिनि उन्हनि खे, ऐं उन्हनि जो कल्याण कंदा। चओ हरे राम, बोलो विदुर जी महाराज।